जी पनो आकिल में रमज़ान शरीफ के पहिरें भलाने महीने के पहिरें रोज़े में महंगाई ज़ोर ते चलियल आहे। दुकानदारनि पारां रेट लिस्टूं न लगायूं ऐं मुनाफ़िक़ घरनि पारां मनपसंद रेट हणी करे ग्राहकनि खे फुरण जो सिलसिलो शुरू कियो आहे। अॼु पहिरें रोज़े में SDM मुख़्तियारकार या इंतज़ामिया तरफ़ां के बि अहिड़ा उपाउ न आहिनि वरिता। नए शहर में रेट लिस्टूं लगायूं आहिनि ऐं दुकानदारनि पारां मनपसंद रेट लगाए करे ग्राहकनि खे रेट वरिता पिया वञनि। ग्राहकनि बि दावूं कयूं, ग्राहकनि बि इहो चयो त असांखे रेट लिस्ट न लॻियूं ऐं जंहिं करे महंगाई ज़ोर ते चलियल आहे ऐं हींअर ताईं महंगाई ते कंट्रोल न आहे थी सघियो। काविश डिजिटल मीडिया टीम में असां पनवाकल शाही बाज़ार में बीठल आहियूं। साईं हिते महंगाई केतिरी आहे? साईं महंगाई अरूज ते थी वई आहे, डबल थी आहे महंगाई। जेकी शइ 10 रुपया 20 रुपया थी आहे, जेकी 100 रुपया 200 रुपया थी वई आहे। हर फ्रूट एॾो महांगो थियो आहे, माण्हू ॾिसनि था वठण था सघनि, एॾो महांगो आहे। दुकानदारनि पारां महंगाई ते दावूं कयूं ऐं इन्हनि इहो ॿुधायो त फ्रूट महांगो थी वियो आहे ऐं माण्हू ग्राहक बि ॾिसी करे हलिया पिया वञनि, उहे वठण लाइ बि उनखे दिलि नथी थिए ऐं हिन महंगाई ते कंट्रोल न आहे थी सघियो। मुनीर टियो, काविश डिजिटल मीडिया टीम, पनो आकिल।